जे दर जो था बेल पोरियूं जे दर जो था बेल पोरियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं अव्हांजी चादर जो पलउ पकड़े अव्हांजी चादर जो पलउ पकड़े मणीदाला इनाम आहियूं मणीदाला इनाम आहियूं अव्हांजे दर जो था बेल पोरियूं अव्हांजे दर जो था बेल पोरियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं है हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं अव्हांजे दर जो था बेल पोरियूं ख़ुदा बिरल जी मलाइकनि सां पढ़े अव्हां ते सलाम साईं ख़ुदा बिरल जी मलाइकनि सां पढ़े अव्हां ते सलाम साईं त पोइ असां बि गुलाम गॾिजी त पोइ असां बि गुलाम गॾिजी अव्हां ते पढ़ंदा सलाम आहियूं अव्हां ते पढ़ंदा सलाम आहियूं अव्हांजे दर जा था बेल पोरियूं अव्हांजे दर जो था बेल पोरियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं अव्हांजी चादर जो पलउ पकड़े अव्हांजी चादर जो पलउ पकड़े मणीदाला इनाम आहियूं मणीदाला इनाम आहियूं अव्हांजे दर जो था बेल पोरियूं अव्हांजे दर जो था बेल पोरियूं भली को सर्वे करे दुनिया जी नाहे को टोलो घणो असां खां भली को सर्वे करे दुनिया जी नाहे को टोलो घणो असां खां भले को सर्वे करे दुनिया जी नाहे को टोलो घणो असां खां जाने बि ॾसबो त या मोहम्मद जाने बि ॾसबो त या मोहम्मद चवण वारा हूंदा जाम आहियूं चवण वारा हूंदा जाम आहियूं अव्हांजे दर जा था बेल पोरियूं अव्हांजे दर जो था बेल पोरियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं अव्हांजी चादर जो पलउ पकड़े अव्हांजी चादर जो पलउ पकड़े मणीदाला इनाम आहियूं मणीदाला इनाम आहियूं अव्हांजे दर जा फ़क़ीर आहियूं अव्हांजे दर जो था बेल पोरियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं अव्हांजे दर जो था बेल पोरियूं न कहीं जो भाव न कहीं जो डपो हुजनि कचहरीअ में कहिड़ी धुर जा न कहीं जो भाव न कहीं जो डपो हुजनि कचहरीअ में कहिड़ी धुर जा न कहीं जो भाव न कहीं जो डपो हुजनि कचहरीअ में कहिड़ी धुर जा नहनि खे चुमंदा असां तॾहिं नहनि खे चुमंदा असां अव्हां जो ॿुधंदा जो नाम आहियूं अव्हां जो ॿुधंदा जो नाम आहियूं अव्हांजे दर जो था बेल पोरियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं अव्हांजी चादर जो पलउ पकड़े अव्हांजी चादर जो पलउ पकड़े मणीदाला इनाम आहियूं मणीदाला इनाम आहियूं अव्हांजे दर जा था बेल पोरियूं ज़िक्र ख़ुदा जो कयूं जे जाते अव्हां
में चवंदा अहिड़े जो पंहिंजे मज़हब में चवंदा अहिड़े असां हयाती हराम आहियूं असां हयाती हराम आहियूं अव्हां जे दर जो था बेल पोड़ियूं अव्हां जे दर जो था बेल पोड़ियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं ऐं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं अव्हां जे दर जो था बेल पोड़ियूं न तो सारी सूं था कनि पैगंबर पोइ ॿे बण ठहे नथी पई न तो सारी सूं था कनि पैगंबर पोइ ॿे बण ठहे नथी पई ख़ुदा खां पोइ बसि तुंहिंजो मोहम्मद ख़ुदा खां पोइ बसि तुंहिंजो मोहम्मद ख़ुदा खां पोइ बसि तुंहिंजो मोहम्मद मनीदा मक़ाम आहियूं मनीदा मक़ाम आहियूं अव्हां जे दर जो था बेल पोड़ियूं अव्हां जे दर जो था बेल पोड़ियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं अव्हां जी चादर जो पलव पकड़े अव्हां जी चादर जो पलव पकड़े मणीदा इनाम आहियूं मणीदार इनाम आहियूं अव्हां जे दर जो था बेल पोड़ियूं दुनिया उक़बा में आका रबी मुंहिंजो ही पीउ मां मुंहिंजी ही बचड़ा दुनिया उक़बा में आका रबी मुंहिंजो ही पीउ मां मुंहिंजी ही बचड़ा दुनिया उक़बा में आका रबी मुंहिंजो ही पीउ मां मुंहिंजी ही बचड़ा मदाही मीरल गिलाल ॿिया सभु मदाही मीरल गिलाल ॿिया सभु असुल अव्हां जे इसाम आहियूं असुल अव्हां जे इसाम आहियूं अव्हां जे दर जा था बेल पोड़ियूं अव्हां जे दर जो था बेल पोड़ियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं हुजूर तुंहिंजा गुलाम आहियूं अव्हां जे दर जो था बेल पोड़ियूं